नौशरो फेरोज़ कराची में ग्रेट हेल्थ अलाउंस जी एहतजाज ते थियल पुलिस जी लाठी चार्ज ऐं तशद्दुद ख़िलाफ़ सख़्त एहतजाज। सिंध बार जे मेंबर सीनियर वकील अब्दुल सत्तार लालाणी, अब्दुल जब्बार राजपूत, अज़हर रिंद ऐं ॿियनि वकीलनि पारां डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध बार काउंसिलर जे मेंबर अब्दुल सत्तार लालाणी चयो त सिंध हुकूमत जे हुक्मरानी करण ते अफ़सोस थो अचे त हीउ किथां जो कानून आहे त को माण्हू मुज़ाहिरो करे त उन ते एॾो वॾो सख़्तु तशद्दुद कजे। एतिरो तशद्दुद कंहिं मुल्क में न थींदो आहे, पर अमुन एहतजाज ते तशद्दुद करणु ही सिंध पुलिस खे कंहिं अख़्तियार ॾिनो आहे त तव्हां औरतुनि में हथ विझो, औरतुनि खे टंगनि मां वठी गिलींदा रहो। ईअं सिंध पुलिस धाड़ेलनि ऐं चोरनि खे त कॾहिं कोन गिलियो अथनि। असांजो मुतालबो आहे त फ़ौरन हुन इलाइक़े जे SSP खे मुअतल करे उन में मुलविस सभिनी पुलिस ऑफिसर, सेक्रेटरी सिहत ऐं ॿियनि अमले ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी औरतुनि मर्दनि ते थियल तशद्दुद करण वारनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। हिन डॉक्टर जा जाइज़ मुतालबा खे हिननि सां इंसाफ़ कयो वञे। ये जो कराची में कल लेडी हेल्थ वर्कर्स ऐं हेल्थ डिपार्टमेंट जे मुलाज़मनि सां जेको पुलिस गर्दी कई वई आहे, असां नौशर फिरोज़ जा वकील उन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हीअं त ही कल्ह जेको आहे पुलिस लठबाज़ी ऐं तशद्दुद कयो आहे सिहत खाते जे मुलाज़मनि ते ऐं ख़ासि करे औरतुनि ते, इहो हिकिड़ो तमामु जेको आहे मज़म्मत जोॻो अमल आहे। छाकाणि त एहतजाज हर माण्हूअ जो, हर पाकिस्तानीअ जो बुनियादी हक़ आहे। ऐं पुलिस इदारे जे लाइ त मां इहो चवंदुसि IG खे त जेके तव्हांजा नौजवान आला अमलदार DSP लेवल जा, SHA लेवल जा उहे माण्हू तव्हांजा धाड़ेलनि जेको आहे शहीद कया आहिनि, तव्हां उन्हनि जे त का बि अहिड़ी हरकत में न आहियो, पर तव्हां पंहिंजी कमज़ोरी ॾेखारे करे ऐं औरतुनि ते जेको आहे तशद्दुद कयो आहे ऐं जेको आहे एहतजाज जी रुकावट बणिया आहियो, जेको हर माण्हूअ जो, हर पाकिस्तानीअ जो हक़ आहे। उनजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। जेके बि सिहत खाते जा मुलाज़िम औरतूं या मर्द खंभे गुम कया विया आहिनि, उन्हनि खे फिलफोर जेको आहे आज़ादु कयो वञे। ऐं जेके इन हरकत में, कुदी हरकत ऐं किरियल हरकत में तव्हांजा अमलदार मुलविस आहिनि, असांजो इहो बि एहतजाज आहे ऐं असांजी इहा बि घुर आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे कानूनी कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे बि जेको आहे गिरफ़्तार करे उन्हनि जे मथां FIR कई वञे।